ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 225 किस्तुनि खां 250 किस्त ताईं अॼु मां अव्हांखे सॼी कंप्लीट कहानी ॿुधाइण वारो आहियां। परेशान न थियो, हिन वीडियो खे स्किप बि न कजो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जीअं त 225 किस्तुनि ताईं अञा ताईं रबनि खे उन जी असली ॾोह जी ख़बर नाहे पई तुंहिंजो असली ॾोहारी केरु आहे। जी हा, हूअं त कमीनो कमाल ख़ान आहे, तव्हांखे ऐं असांखे बाक़ाइदा ख़बर आहे, पर रबन वीचारो अञा बि अंधो आहे। हाणे रबन खे हुन जी भेण पठाणी जॾहिं इहा सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी ऐं उन खां पोइ रबन मीरा ऐं राणे खे ज़ोर ॾींदो। जेकॾहिं राणो ऐं मीरा पंहिंजे होश में अची था वञनि त ठीकु आहे, जेकॾहिं होश में नथा अचनि त मजबूरन रबन खे शक पियो आहे आचर जे मथां। ऐं जेका ॻाल्हि ओठे रबन सां कई आहे, जीअं त मां तुंहिंजो ॾोही थियां त मां पंहिंजो कंधु लाहे करे तुंहिंजे अॻियूं पेश कंदुसि। रबन ओठे ऐं आचर जी ॻाल्हियुनि ते वीचार करे थो। इहे 25 किस्त पूरा रबन पंहिंजे मुजरिम ताईं पुॼी सघंदो, छो त हाणे रबन जी भेण पठाणी खे पूरी पक थी आहे त कमीने कमाल ख़ान ई रबन जे घर जी ख़ुशियूं बर्बादु कयूं आहिनि। ईंदड़ किस्तुनि में अव्हां ॾिसंदा त रबन हथ में हथियार खणी कमीने कमाल ख़ान जे हिकु हिकु माण्हू खां बंदूक जे ज़ोर ते सॼा राज़ फाश कराईंदो ऐं वञी असली ॾोहारी कमाल ख़ान ताईं पुॼंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल खे। दोस्तों, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। अल्लाह हाफ़िज़।